दोस्तों अस्सलाम वालेकुम सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ऐं उस्ताद जलाल चांडी जो कलाम हिकिड़ो दोस्तनि खे पेश कंदुसि ऐं महिरबानी इहो दोस्तनि खे पसंदि ईंदो इंशाअल्लाह। खत न लिखी सांवलड़ा सांवलड़ा खत न लिखी सांवलड़ा ओ न आयो हाल अहवाल मुल्क अवां जे ते मस न है जवा कागज़न जो काल किसा कया गाल दिल भर पंहिंजे दर्दन दी चई त मस्त घणी मुल्कन में हो पर कागज़न लख हज़ार कागज़ लिखजन उन्हनि ॾे जन जूं दिलियूं हुजन धार हाणे मुंहुं बि हीअं जार तोॾे कागज़ लिखाऊं कहिड़ा ओ लिखी लिखी खत लिफूं पइजियूं लिखी लिखी खत लिफूं पइजियूं हथ थी विया गड़ा लाल सुना तुंहिंजो कोन आयो आवाज़ हद थी गड़ा लाल सुना तुझो कोन आयो आवाज़ लिखी लिखी खत लिफूं पइजियूं लिखी लिखी खत लिफूं पइजियूं हद थी गड़ा लाल सुना तुझो कोन आयो आवाज़ हद थी गड़ा लाल सुना तुझो कोन आयो आवाज़ रथ जा घोड़ा रोई रोई 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 मरी पवां जे मिसाल सुना तुझो कोन आयो आवाज़ मरी पवां जे मिसाल सुना तुझो कोन आयो आवाज़ लिखी लिखी खत लिफूं पइजियूं लिखी लिखी खत लिफूं पइजियूं हथ थी विया गड़ा लाल सुना तुझो कोन आयो आवाज़ हथ थी विया गड़ा लाल सुना तुझो कोन आयो आवाज़ राहूं तूं जो ॾिसंदे ॾिसंदे 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 बिखरी वई छा ॻाल्हि सुना तुझो कोन आयो आवाज़ लिखी लिखी खत लिफूं पइजियूं लिखी लिखी खत लिफूं पइजियूं हद थी विया गड़ा लाल सुना तुझो कोन आयो आवाज़ हद थी विया गड़ा लाल सुना तुझो कोन आयो